ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे रुकियूं था घोटकीअ जो एंटी करप्शन खाते पारां करप्शन जे आलमी ॾींहं ते सेमिनार जो इनेकाद कयो आहे। यूनिस्बिटो जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकीअ में एंटी करप्शन खाते पारां करप्शन जे आलमी ॾींहं जे मौक़े ते डिग्री कॉलेज घोटकीअ में जागरता सेमिनार मुनक़िद कयो। सेमिनार जो मेहमान ख़ास असिस्टेंट डिप्टी कमिश्नर 2 ज़फ़र अब्बास हो। सेमिनार में असिस्टेंट कमिश्नर घोटकी एजाज हाले पोटरो, एंटी करप्शन खाते घोटकी जो असिस्टेंट डायरेक्टर सर्कल ऑफिसर लियाकत अली अब्बासी, इंस्पेक्टर घोटकी अब्दुल फताह महर समेत शहरनि मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼु सॼी दुनिया में करप्शन जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। असांजो मक़सदु करप्शन खां पाकिस्तान बणाइणो आहे। हुन चयो त करप्शन असांजे मुल्क में कैंसर वांगुरु पखिड़िजी रही आहे। करप्शन जी लानत खे ख़त्म करण लाइ असांखे पंहिंजो भरपूर किरदारु अदा करणो पवंदो। हुन मौक़े ते सेमिनार खां बाद में एंटी करप्शन खाते पारां डिग्री कॉलेज घोटकीअ खां मेन चौक ताईं करप्शन ख़िलाफ़ जागरता रैली पिणु कढी वई।